जी अस्सलाम वालेकुम। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं पंहिंजे रूमी गॉड फार्म सकण में, जिते तव्हां ॾिसी सघो था त हीअ ॿकरियुनि लाइ हीअ टारी आहे। इहा टारी ॿकरियुनि लाइ सियारे जे मुद जे हिसाब सां तमामु फ़ाइदेमंद आहे। हिन टारी खाइण खां पोइ जेको हीउ माल हूंदो आहे न, उहो सीउ खां तमामु हिन खे परहेज़ रखंदो आहे ऐं हुनखे सीउ खां बचाव कंदो आहे। ऐं ॿिए पासे असांजे रूमी गॉड फार्म जो कमु तेज़ी सां अञा बि अॻिते जारी आहे। अव्हांखे ॾेखारींदा हलूं त हीअ जेकी आहे ऑफिस असांजी, इन जो कमु शुरू आहे। अंदरां कमु मुकमल तयारु आहे, ऑफिस तयारु आहे, पर ॿाहिरां पलस्तर रहियल हो, जेको उहो पलस्तर हींअर राजा ऐं मज़दूर कनि पिया। अव्हांखे हिन रूमी गॉड फार्म जे ॿाहिरां विज़िट कराईंदासीं त रूमी गॉड फार्म जे ॿाहिरां जेको ॿकरियुनि जो चारो आहे, उन लाइ असां छा छा पोखियो आहे उहो इन चाचा गुलाम रसूल खां पुछंदासीं। ॿकरियुनि जे खाधे खुराक लाइ पाण हिन ॿनीअ में छा छा पोखियो आहे ऐं उन जे खाइण खां ॿकरियुनि खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि। जी जया बाबा, हाणे हिकिड़ो त हिन पासे कैमरा कंदो न त ही अमलतास जा बम्बाकस जा ही असां वणनि जी हिकिड़ी कतार रही आहे। जी, छाकाणि त ॿकरियुनि खे बहितर माहौल जे लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त तव्हांजे फार्म हाउस जे चौतरफ़ वण हुजनि। अहिड़ी तरह वरी हिन पासे खां ही टालियुनि जा वण आहिनि, ही टालियुनि जा वण असां चौतरफ़ हणी छॾिया आहिनि त जीअं माहौल बहितर मिले। बबुर जा वण इहे असांजी टारी जे लाइ आहिनि, उहे अॻई असां वटि मौजूदु आहिनि। खजी बि असां हई आहे हिन पासे, हीअ खजी आहे जेका पाण हीअं हलंदासीं त ही खजी जा वण आहिनि। वरी हीअ कतार खजी जी हीअ हले पई, हीअ खजी जी कतार आहे, हीअ हली वई कतार। हिन पासे वरी ही टालियुनि जा आहिनि, ही टालियुनि जा वण आहिनि। ही जेको ॿारो आहे, ही हिन में असीं लूसण पोखींदासीं। हिन में पाण खे लूसण सुयल साईं, हिन में पाण खे लूसण पोखिणो आहे। जेको हिकिड़ो ॿारो न, अञा हिन पासे जेको ही सॼो इलाइक़ो आहे, हिन पासे अचिबो त हाणे हीअ पंहिंजी ट्यूबवेल आहे, हितां खां पंहिंजो सॼो पाणी सप्लाई थिए थो। ॿकरियुनि जे लाइ वरी अलॻि फिल्टर्ड जेको सिस्टम आहे न, जी, फिल्टर पाणी वारो, उहो अलॻि आहे। अहिड़ी तरह वरी हितां खां इहे सॼी वणनि जी कतार आहे, ही लिमूं आहिनि, चओ तरफ़ लिमूं आहिनि, त जीअं इन्वायरमेंट हीअं वरी हली वियूं हीअं हिन पासे, ही वरी निमुनि जा वण आहिनि। थोरो हीअं फेराइबो त हीअ असां सुहांजणा पोखिया आहिनि, ॾाढा सुठा ॼावा आहिनि। परियां वॾा वण बि आहिनि असां वटि सुहांजणे जा, ऐं परियां हे वॾा वण अथई। हिननि में वरी असां इहो पुट कयो आहे त कुझु खिरिया असां मिसाल फूदनो थियो, थूम थी, मेथी थी, धाणा थिया, हाणे इहो बि असीं चारे में मिक्स कंदासीं। चारे में जो मिक्स थींदो त हुनजो हाज़मो बहितरु रहंदो, हुनजी ताक़तवर बि थींदियूं, हाज़मो बि हुनजो बहितरु रहंदो। चढ़ी जेको सुहांजणो तव्हां पोखियो आहे, हा उहो एतिरे वॾे मिक़दार में पोखियो आहे, जी इन सां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। बाबा, हाणे हिकिड़ो त इहो ॿकरियुनि खे खाराइबो, ॿियो ही सुहांजणो 300 बीमारियुनि ते पवंदो आहे, एंटी कैंसर आहे। ऐं हिन में उहो एतिरो त न्यूट्रंट आहे ही, जो जेकॾहिं माण्हू बि हिन जो पाउडर खाए न त उनखे का बीमारी कोन लॻंदी आहे, सेहतमंद ज़िंदगी गुज़ारींदो। सुहांजणो एतिरो ताक़तवर, हिन खे अमेरिका में या यूरोप जे मॉडर्न वर्ल्ड में हिन खे मिरेकल ट्री चवंदा आहिनि, यानी जादुई वण। हिन में एॾो जादू आहे जो जेकॾहिं उनजो तव्हां इस्तेमालु कंदव, तरीक़े सां इस्तेमालु थींदो आहे उनजो, इस्तेमालु कबो त हीउ तव्हांखे तमामु घणनि बीमारियुनि खां न रुॻो बचाईंदो, पर तव्हांखे सेहतमंद रखंदो। उनजे करे पाण ही सुहांजणे जो अॻिते हली वरी पाउडर खपाईंदासीं, अञा सुहांजणो वधीक काहिबो बि, इहो कबो। ही पंहिंजा ॿेरनि जा वण, ही बड़ जो वण आहे, हेॾा ही वरी निमुनि जी असां कतार हणी छॾी आहे। ही रूमी गॉड फार्म जो कोट आहे। इन कोट जे चारो तरफ़ वण पोखिया विया आहिनि। तव्हां ॾिसो, अंदर बि हिन रूमी गॉड फार्म जे चारो तरफ़ वण
त आहिनि, पर हेॾे रोमी गोट फार्म जे अंदरि बि एतिरा ई वण आहिनि जेतिरा तव्हां हिते ॾिसी सघो था। अॻिते हाणे हलूं त अॻिते ॾिसूं त छा पोखियो आहे ऐं छा छा आहे असां वटि। हिन पासे असां मांझांदड़ी जा ही असां ॿूटा पोखिया आहिनि। हाणे इहे असांजा 5 थी विया आहिनि। सुभाणे असांखे को मन ठाहिणो थो पवे, अच्छा हिन मांझांदड़ी खे बि ॿकरी ॾाढे शौक़ सां खाईंदी आहे, इहो बि असां पोखे छॾियो आहे। ऐं हितां खां ही खजनि जी यकी कतार आहे, इहा हली वई ओ होसिताईं माना 102 खजूं आहिनि। वरी हेॾा कोट खां हिन पासे हीअं बि खजूं आहिनि, ही बि असां खजूं। हाणे ही वरी असांजी बरसीन आहे, बस ही 15-20 ॾींहंनि खां पोइ ही बरसीन हली वई। ही तक़रीबन 2 एकड़ खनि बरसीन आहे जेका असां 15 ॾींहंनि खां पोइ लुणाईंदी। घणो टाइम थियो आहे पोखींदे? हिनखे बाबा तक़रीबन आउं सम्झां त 10 खनि ॾींहं थिया आहिनि, 10 या 12 ॾींहं थींदा त हिनखे पोखियो अथऊं। ऐं ही 15 ॾींहंनि खां पोइ इनशाला हिन में पहिरियों लाभ पवंदो। हाणे हिनखे वरी थोरो हल्को यूरिया ॾेई ऐं ॾिबो थी यकदमि ताक़त वठंदी। वरी हिन पासे जेका हीअ ज़मीन आहे ही वरी लूसण जे लाइ हींअर ट्रैक्टर अॼु ईंदो। पहिरीं हिन में छा हो? पहिरियां हिन में जंतर पोखियो होसीं, हाणे वरी हिन में लूसण पोखिबो। हिकिड़ो हू ॿारो, वरी हितां खां हीअं 2 एकड़ वरी आहिनि हेठि लूसण जा। पोइ छा कबो त बरसीन लूसण इहो ॿकरियुनि खे खाराइबो ऐं प्लस जेको इज़ाफ़ी थींदो उहो सुकाइबो। जीअं सुकाइबो त उन जा वरी पोइ असां पाचका ठाहे उनजी कुतर हणी उनखे सवलो करे उहो वरी असां गॾु करे पंहिंजे वर्कशॉप में अंदरि रखंदासीं त जीअं ॿकरियुनि खे असां उहो खाराए सघूं। उन में भूसो, मकई थींदी, ॿाजरी थींदी, ज्वर थींदी, इन जा दाणा उहे असां पंहिंजे पैलेट मशीन में ठाहे उहे वरी असां बरसीन माना ऐं लूसण त 12 महीना हलंदो, बरसीन 6 महीना हलंदी। त पोइ उहा वरी असां ॿकरियुनि खे खाराईंदासीं। हाणे हीअ बनी हींअर ट्रैक्टर ईंदो ही ठही वेंदी ऐं हिन पासे ही पंहिंजी बरसीन आहे। ऐं वण पाण वटि जंजा सभु पंहिंजा चारो तरफ़ माना ज़मीन खे बि वण आहिनि त पाण फार्म हाउस खे बि वण हणी छॾिया आहिनि, अंदरि बि पाण वण हणी छॾिया। अच्छा, उहो जेको बू पियो आहे, अच्छा हाणे इहो बो जेको आहे इहो बि ॿकरियुनि जो आहे। वाह वाह। इहो बो इन जे मथां जेॾी महिल भूसो असीं उन्हनि खे विझी ॾियूं था त वॾे शौक़ सां थियूं खाइनि ऐं वॾियूं सिहतमंद थियूं रहनि। भूसे सां गॾु वरी जेकॾहिं असीं दाणा उनजो पाउडर ठाहे, मिसाल मकई जा, ॿाजरी जा, इन जा, त उहो बि हिन जे लाइ तमामु काराइतो थो थिए। ऐं उन सां गॾोगॾु हींअर सियारो आहे न त उन्हनि खे ॿकरी खे टारी जेका आहे उहा इंतिहाई ज़रूरी आहे ॿकरी जे लाइ। टारी ॿकरी खे गरम बि रखंदी ऐं उनखे सीउ खां बि बचाईंदी ऐं उन सां गॾोगॾु जेको दाणा था खारायूं उहो बि उन जे लाइ तमामु घणा ताक़तवर आहिनि। मुंहिंजी सिंध वासियुनि खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजो कारोबार कयो, इज़त सां जियो। कंहिंजे ॾाढो हथु टंगण खां 1000 दफ़ा भलो आहे त पंहिंजो पोरियो कजे, पंहिंजी महिनत कजे। असां पाण पंहिंजो कमु पाण था करियूं पंहिंजे हथनि सां ऐं कंहिंजी मोहताजी कोन्हे का। रूमी गोट फार्म जो जेको यूट्यूब चैनल अवां ॾिसी रहिया आहियो, महिरबानी करे उनखे सब्सक्राइब कयो। इन जे लाइ सब्सक्राइब कयो त जीअं अव्हांखे पल पल जी ॼाण पहुचंदी रहे। उनखे शेयर बि कयो। शेयर करण सां इहो थींदो त घणे खां घणनि माण्हुनि ताईं इहा शइ पहुचंदी ऐं उनखे ख़बर पवंदी त जेकॾहिं तव्हां वटि 4 एकड़ बि ज़मीन जा आहिनि त तव्हां बहितरीनु क़िस्म जो कारोबार करे सघो था। ऐं असां जेको हिन ते हिरियल आहियूं कणिक ते ऐं फुटियुनि ते हिरियल आहियूं, पोइ अघ थियनि कोन था, पोइ साॻिया मथे ते हथ आहिनि, त उते बहितर आहे त असीं पंहिंजो चौपायो माल धारियूं। शेयर वधि खां वधि कयो, लाइक कयो इनखे। को बि सुवाल हुजे, का बि मालूमात तव्हांखे घुरबल हुजे त उहा मालूमात बि असीं तव्हांखे ॾींदासीं। उनजे लाइ कमेंट में असां खां सुवाल कयो। अॻिते हली असां नंबर बि ॾींदासीं फ़ोन जो, त तव्हां फ़ोन ते असांखां सुवाल करे सघो। ऐं उन सां गॾोगॾु अहम ॻाल्हि जेका अव्हांखे ॿुधायां त असांजो जीअं ई कमु मुकमिल थींदो त असां ट्रेनिंग सेशन रखंदासीं। हर सिंध जे हर ज़िले मां असां 10-10, 15-15 माण्हू उनखे दावत ॾींदासीं या ओॾां ई हलिया वेंदासीं, उन्हनि ॾे हलिया वेंदासीं त उन्हनि जी ट्रेनिंग कंदासीं। त बाबा नंढे पैमाने ते कीअं थो, हीउ त असांजो त वॾे पैमाने जो आहे, पर नंढे पैमाने ते 1 ॿकरी खां वठी 5 ॿकरियुनि खां वठी इहो कारोबार कीअं करे सघिजे थो, उन मां फ़ाइदो कीअं थी सघे थो, ॿकरियुनि जी वैक्सीन कीअं थींदी आहे ऐं उनजी जेका पंहिंजो सॼे साल में वैक्सीन जो शेड्यूल छा थींदो आहे, उहो सॼो उनखे ॿुधाइबो। उनखे चारो कीअं ॾिबो ऐं ॿकरियुनि खे रखिबो कीअं, इहो सॼो असीं सेखारींदासीं त जीअं लाइव स्टॉक में यानी चौपाए माल जे कारोबार में पाण भराऊ थी सघनि।
रूमी गॉड फार्म खे विज़िट करण लाइ इहो अव्हां ॾे कोई अहिड़ो आसान तरीक़ो आहे जेको माना कि मैप हूंदो आहे या अहिड़ो को तरीक़ो आहे जो हिते तव्हां पहुचे? गूगल में वेंदो बाबा सुहेल, तव्हां गूगल में वेंदो न, उते लिखंदो रूमी गोट फार्म, त तव्हां वटि लोकेशन अची वेंदी। वाह वाह। लोकेशन जीअं ईंदी तव्हां उन लोकेशन सां हलिया अचो, अची रूमी गोट फार्म ते अची पहुचंदो। त उहो तमामु आसान तरीक़ो आहे, सदाईं ॻाल्हि।